हरि ओम नमः शिवाय। ही कथा पाण श्री गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। कल पाण सतगुरु खां सिवा मुक्ति कोन आहे उन बाबति पढ़ियोसीं। अॼु उन जो ई ॿियो भाग पाण पढ़ंदासीं। कहाणी खे कंटिन्यू कंदासीं, कथा खे कंटिन्यू कंदासीं। कल पाण ॿुधो त हिकु बगरार हुओ जंहिं शादी कई। हिन जी ज़ाल हिन खे चयो त तो गुरु कोन कयो आहे। पोइ हिन जे जवाब हिन चयो मूंखे ख़बर कोन्हे गुरु जहिड़ी का शइ थींदी आहे। घरवारी चवण ते हिन गुरु कयो। गुरु हिन खे हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो उपदेश ॾिनो। चई मुंहिंजी हीअ ॻाल्हि हमेशह यादि रखजांइ, कॾहिं पंहिंजे मन जी मथां ॿुधे। अगरि मन जेको चए उहो कॾहिं बि न कजांइ। पोइ हिन खे लॻी बुख, हिन कुझु खाधो कोन। हिन चयो हीअ मूंखे मन पियो चए। पोइ हिन लॻी उञ, हिन कुझु पीतो कोन। हिन चयो इहो मूंखे मन पियो चए ऐं मुंहिंजो गुरु उपदेश ॾी वियो जीअं मन चइणो, जीअं मन चए ईअं त करिणो ई कोन आहे। वापसि हिनखे ईअं ॾेढ ॾींहुं थी वियो। उतनी जॻह ते बीठो रहियो बग़ैर पाणीअ जे। पोइ इंद्र देवता जी जेकी सीट हुई, सेज हुओ, उहो हलणु लॻो। छो त कठोर तपस्या हुई, दृढ़ निश्चय रखी। पोइ इंद्र देवता मेघ देवता बरसात जे देवता खे वञी चयो त तूं बरसाति वसा। मेघ देवता बरसाति वसाई। पाणी अची हिन जे गोरे ते बीठो, तॾहिं बि हिन पाणी कोन पीतो। हिन चयो भले मुंहिंजा प्राण निकिरी वञनि न, तॾहिं बि का परवाह न आहे, पर गुरु जो उपदेश न धिकारजे। हाणे अॼु जी कथा शुरू आहे। इंद्र देवता बकरार जो दृढ़ निश्चय ॾिसी मेघ देवता खे चयो त अहिड़ी बरसाति वसा जीअं हिन बकरार जी गिचीअ ताईं पाणी पहुची वञे। मेघ देवता ईअं ई कयो ऐं हिन जी गिचीअ ताईं पाणी पहुची वियो। बकरार ख़्यालु कयो त हाणे पाणी जे बुक भरण जी का बि ज़रूरत कान आहे, फ़क़ति कंध खे नमाए 2-3 ढुक भरणा आहिनि। पर वीचार कयई त इहो बि मूंखे मन थो चवे। इहो हाल ॾिसी इंद्र देवता वरी मेघ देवता खे आज्ञा कई त हाणे बरसाति वसाए जीअं पाणी हिन जे वात ताईं पहुचे। मेघ देवता बरसाति वसाई। बकरार जे वात ताईं पाणी आयो। उहो ॾिसी बकरार ख़्यालु कयो त हाणे पाणी पी वठां, पर वरी बि साॻियो ख़्यालु आयसि त उहो बि मन थो चवे। वात खणी बंदि कयई त मतां पाणी अंदरि वञे। इंद्र देवता घबराइजी वियो। वीचार करणु लॻो त जे हाणे वधीक बरसाति वसाबी त पाणी नक में वञी पवंदसि ऐं ॿधी मरी वेंदो। इहो ख़्यालु करे इंद्र देवता वेंकट धाम में आयो ऐं विष्णु भॻवान खे ॾांडवत प्रणाम करे सारी ॻाल्हि ॿुधाई ऐं वेनती कयई त हाणे कृपा करे तव्हां वञी दर्शन ॾियोसि, न त इन जा प्राण निकिरी वेंदा ऐं स्वर्ग लोक में ईंदो ऐं मुंहिंजी सीट फुरिजी वेंदी। विष्णु भॻवान खॾ ते आयो। अची बकरार खे चयई त ए मुंहिंजा भगत मुंहिंजा प्यारा भगत, तो मुंहिंजे दर्शन लाइ तप करे रहियो आहीं। मां तुंहिंजी गुरु भक्तीअ ते ॾाढो पसंदि थियो आहियां। हाणे अखियूं खोले ॿाहिरि निकिरी अचे, मुंहिंजे दर्शन कर। झटपट हुन बकरार अखियूं खोलियूं। भॻवान ॾे निहारे चवणु लॻो त मां कीअं ॼाणा त तूं भॻवानु आहीं, छो जो मूं तोखे कॾहिं अॻु में ॾिठो ई कोन आहे। आऊं कीअं पहचाने तूं भॻवानु आहीं। तंहिं करे जॾहिं गुरु मूंखे अची चवंदो त हीउ भॻवानु आहे त पोइ मां ॿाहिरि निकिरी ईंदुसि। ईअं मूंखे तो ते विश्वास कोन आहे। ईअं चई अखियूं बंदि करे राम नाम जी धुनी में लॻी वियो। भॻवानु साधू जो वेश धारण करे जंहिं शहर में हिन बकरार जो श्री गुरु महाराज कथा करे रहियो हुओ, उते सत्संग में वञी वेठो। सत्संग जी समापति खां पोइ संत खे ॿाहिरि एकांत में वठी बकरार जे बारे में सारी ॻाल्हि करे ॿुधायई त मूं वञी दर्शन ॾिनोमांसि
त बि मूं ते एतबार नथो करे ऐं चवे थो त मां तोखे सुञाणा ई कोन थो। गुरु अची चवे त ही भॻवानु आहे त पोइ तो ते एतबार कंदुसि। सो हाणे तव्हां देरि न करियो, जल्दी हलो, न त कलाक खान में हिन जा प्राण निकिरी वेंदा। महात्मा चयो त चङो, पर पहिरीं मूंखे पंहिंजो सरगुण रूप ॾेखारियो त पोइ तव्हां सां गॾु जी हलां। भॻवानु पंहिंजो चतुर्भुज रूप धारे महात्मा खे दर्शन ॾिनो। तंहिंखां पोइ ॿई गॾिजी उन खुड ते आया। भॻवानु बकरार खे चयो त भगत, हाणे तूं अखियूं खोल, तुंहिंजो गुरु बि तो वटि आयो आहे। तंहिं ते बकरार अखियूं खोले हथ जोड़े गुरु खे वेनती करे चवणु लॻो त ए प्रभु, बराबरि ई भॻवानु आहे। महात्मा चयसि त बचा, ही बराबरि पाण विष्णु भॻवानु आहे, ही बराबरि विष्णु भॻवानु आहे। बकरार चवणु लॻो त तव्हांजो चवणु सचो आहे, पर मूं ॿुधो आहे त भॻवानु चतुर्भुज रूप धारींदो आहे। सो हाणे प्रभु चतुर्भुज रूप धारे त मां निकिरी अचां। भॻवानु चतुर्भुज रूप धारण कयो। बकरार बि धीरे धीरे अची किनारे ते बीह वीचार करणु लॻो त पहिरीं कंहिंखे पवां, पर इहा ॻाल्हि सम्झ में ई न पई अचेसि। उहो उते ई बीह रहियो। तंहिं ते विष्णु भॻवानु मुस्कुराईंदे चवणु लॻियुसि त भगत, अञा तोखे एतबार कोन आयो आहे छा, जो उते ई बीह रहियो आहीं? बकरार चयो, भॻवानु, मां मुंझी पियो आहियां त पहिरीं कंहिंखे पवां, तव्हांखे या श्री गुरु महाराजनि खे? तंहिं ते भॻवानु चयो त इहा ॻाल्हि तुंहिंजी मर्ज़ी आहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेको कर ते, पर जल्दी कर जो देरि थी थिए। बकरार चयो त मूंखे सम्झ ॾियो त पोइ मां अचां। अहिड़ा प्रेम भरिया वचन ॿुधी भॻवानु चवणु लॻो त ईअं ई थींदो। पोइ यकदम बकरार हेठियों श्लोक चवणु लॻो, गुरु गोबिंद दोनों खड़े, किसके लगूं पाओ। गुरु गोबिंद दोनों खड़े, किसके लगूं पाओ। बलहारी गुरुदेव पे सदा, जिन गोविंद देखो। तो गुरु बीठो आहे ऐं गोबिंद बीठो आहे, ऐं कंहिंजे शरण ते वञा। उहे माण्हू हमेशह बलहारी वेंदा आहिनि गुरूअ ते, जंहिं गोविंद ॾिठो आहे। ईअं ई चई सतगुरुनि ऐं भॻवान खे ॿिन्ही खे ॾाढो प्रणाम करे ॾाढो ख़ुशि थियो। भॻवानु चयो, प्यारा, तोखे धन्यवाद हुजे जो सतगुरु जे वचननि ते अहिड़ो अटल विश्वास रखी जल्द ई मुंहिंजो दर्शन कयो अथई। सतयुग में करोड़ साल, त्रेता युग में, द्वारपा युग में लखें हज़ार साल, हज़ारनि सालनि ताईं माण्हू कंदा हुआ तपस्या, तो मूंखे हिकु ॾींहं में पाए छॾियो। उहो सिर्फ़ु गुरूअ जे वचननि ते अटल विश्वास रखी। हाणे तोखे जेको घुरणो हुजे सो घुरी वठि, पोइ मां वञा। बकरार हथ जोड़े प्रेम सां प्रार्थना करणु लॻो त ए प्रभु, हिकु इहा आशीर्वाद ॾियो त चित सदाईं गुरु भक्ति में लॻो रहे। ॿियो घर हली मुंहिंजी पत्नी खे बि चतुर्भुज रूप जो दर्शन करायो ऐं भोजन करे पोइ वञो। भॻवानु तथास्तु चई दिलि में वीचार कयो त पियो त वॾे खफ़े में आहियां, पर ज़रूरु वञिणो पवंदो। भॻवानु चयो, हल। बकरार भॻवानु ऐं पंहिंजे गुरु महाराज खे वठी घर आयो ऐं पंहिंजी धर्म पत्नी खे चयो त ए देवी, तूं धन्य आहीं जो मूंखे गुरु धारण कराए भॻवान जो दर्शन करायो अथई। सभु स्त्रियूं तो जहिड़ियूं थियनि जो पंहिंजे कुल खे तारीनि। हाणे जल्द भोजन तयारु करे सतगुरु ऐं भॻवान खे खारायो। उहो ॿुधी संदसि धर्म पत्नी ख़ुशि थी पंहिंजे पति देव सतगुरु ऐं भॻवान खे ॾाढो प्रणाम करे
झटि रोटी बणाए सभिनी खे ॾाढी सिक ऐं प्रेम सां खारायईं। तंहिंखां पोइ भॻवान उन ई माता खे चतुर्भुज रूप जो दर्शन करायो ऐं चयो त पुत्री तूं धन्य आहीं जो पति देव जो उद्धार कयो आहे। भॻवान बकरार खे चयो त ए भगत ॿियो जेकी घुरिजे सो घुर। बकरार वरी बि हथ जोड़े चयो त ए पार ब्रह्म परमेश्वर सदाईं संत पुरुषनि जो संग ॾिजो ऐं चित सदाईं गुरु भक्ति में लॻो रहे। भॻवान तथास्तु चई करे ॿाहिरि निकिरी अंतर्धान थी वियो। अनेक बार श्री गुरु सतगुरु महाराज जिन तां बलहार वञणु घुरिजे जो नीच मनुष्य खे मनुष्य मां देवता बणाए थो, देवता मां भॻवान बणाए थो। तो जय सियाराम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे पार्ट 1 ऐं पार्ट 2 त सभिनी सां शेयर कजो। जय सियाराम। अॼु जी वांगुरु हर छंछरु ऐं आचर ते तव्हांखे हिकु वॾी कथा डिटेल में 2 भाॻनि में मिलंदी। जय सियाराम।